मनहड़ो भरिसां कमरदीन चांडी थाणे जे हद में मलाह बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, कुहाड़ियूं, लठियूं ऐं सिरोटा लॻण करे औरत ऐं नींगर समेत 5 ॼणा ज़ख़्मी। मनहड़ो भरिसां ॻोठ मोहम्मद सुलेमान मलाह में मलाह बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में रस्ते जे लंघ तां झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए खे कुहाड़ियूं, लठियूं ऐं सिरोटा हणी रतो रत करे छॾियो, जंहिंजे करे झेड़े में ॿिन्ही धुरियुनि जा हिक औरत ऐं नींगर समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़े में हिक धुर जा रियाज़ मलाह, जबार मलाह, जॾहिं ॿिए धुर मां अनवर मलाह, सिकंदर मलाह ऐं हिक औरत ज़ख़्मी थी पई, जिन खे कमरदीन चांडियो थाणे मां लेटर ॾियण बाद इलाज लाइ सुनहरी फार्म इस्पताल आंदो वियो, जिते तिबी इमदाद ॾियण बाद वधीक इलाज लाइ खेनि मोरो इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त मनहड़ो भरिसां ॻोठ मोहम्मद सुलेमान मलाह में रस्ते जे लंघ तां मलाह बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में ॿिन्ही धुरियुनि पारां हिक ॿिए मथां कुहाड़ियुनि, लठियुनि ऐं सिरोटनि जा वार करे हिक औरत ऐं नींगर समेत 5 ॼणनि खे ज़ख़्मी करे विधो आहे। झेड़े में ज़ख़्मी थींदड़नि खे पुलिस लेटर मिलण बाद सुनहरी फार्म इस्पताल आंदो वियो, जिते तिबी इमदाद ॾियण बाद खेनि वधीक इलाज लाइ मोरो इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। गुलाम अहमद भट्टी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मनहड़ो।